तो ये तकलीफ़ छो कई? हिन में तकलीफ़ जी कहिड़ी ॻाल्हि आहे? मुंहिंजी दिलि चयो मां तव्हांजे लाइ खणी आहियां। रोशनी, मुंहिंजियूं आदतूं ख़राबु न कर। जेकर तूं हली वेंदीअ न त पोइ मां ॾाढो ॾुखियो थींदुसि। केरु थो चए मां हली वेंदसि? ज़ाहिर आहे तूं कुझु ॾींहंनि जे लाइ हिन ॻोठ में आई आहीं, सॼी ज़िंदगी त कोन रही पवंदीअ न। कहिड़ी ख़बर सॼी ज़िंदगी मां हिते रही पवां? सच? बिल्कुलु सच। सुराण, सोशल मीडिया जे थ्रू ख़बर पवे थी त सॼे ॻोठ जो माहौल ख़राब थी वियो आहे। हा कामिल, जिते जहालत हूंदी उते। सुराण, हिकिड़ी हशमत ख़ान पूरे ॻोठ खे बर्बाद करे छॾियो आहे। बाबा जो ॾाढो फ़िक्र आहे मूंखे। चाचो सचो इंसान ऐं बहादुर आहे। अकेलो आहे पर सभिनी सां जंग जोटियूं पियो अचे। मां सोचां पई त 1-2 महीननि जे लाइ मां ॻोठ हली वञां। सुराण, तूं हाणे त ॻोठो मोटी आहे ऐं तो ॾिठो तुंहिंजे वञण सां अञा माहौल वधीक ख़राब थी वियो। कामिल, तुंहिंजो छा मतिलबु आहे त मां ॻोठ वञणु छॾे ॾियां? न पर मां ॻोठ वेंदसि ऐं सुभाणे ई वेंदसि। त पोइ ठीकु आहे, मां बि तोसां गॾु हलंदुसि, छो जो मां तोखे अहिड़े माहौल में अकेलो नथो छॾणु चाहियां। कामिल, तूं हिते हुज। जेकॾहिं मूंखे तुंहिंजी ज़रूरत पई न त मां तोखे ॿुधाईंदसि। ठीकु आहे, एज़ यूअर विश। पर हा,